मटियारी में ख़बर ईंदड़ तालका सईदाबाद में एजुकेशन खाते में एक स्केल का 4 ताईं लोअर स्टाफ जा इंटरव्यू वरता विया। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर सईदाबाद मंसूर अहमद अब्बासी, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर हायर सेकेंडरी खुदा बख्श मेमून, सेक्शन ऑफिसर सिंध सेक्रेटरीट फतेह अली रायमू, तालका एजुकेशन ऑफिसर वाहिद बख्श खोखर, अकाउंट्स ऑफिसर यूसुफ समू, रहमतुल्लाह रिंद ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर सईदाबाद मंसूर अहमद अब्बासी ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खुदा बख्श मेमून ॻाल्हाईंदे चयो त लोअर स्टाफ जी भर्तियुनि जे अमल के मुकमिल तौर ते शफ़ाफ़ियत सां करे रहिया आहियूं त जीअं ग़रीब ऐं मुस्तहक अवाम खे मेरिट जी बुनियाद ते भर्ती करे सघे। जॾहिं त ॾिठल इंटरव्यू दौरान 4000 खां मथे उम्मीदवारनि हिसो वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।